بسم الله الرحمن الرحيم اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمد لأہلہ والصلاة والسلام علی اہلہا اما بعد فقد قال امام باقر علیہ السلام ان المؤمنین اذا التقیا وتصافحا اقبل اللہ عز وجل بوجہہ. مومن اکرام، ناظرین سامعین، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. عنوان گفتگو आहे मुसाफ़े जी फज़ीलत ऐं अहमियत. मुसाफ़े करण जो फ़ाइदो छा आहे? असां हदीस ऐं रवायत मां बयानु कंदासीं त मुसाफ़े करण जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि. हदीस में आहे, इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम जिन फरमाइनि था, इन्नल मोमिनीन इज़ा इल्तक़या व तसाफ़हा अक़बलल्लाहु अज़्ज़ व जल्ल बिवज्हिही. बेतहक़ीक़ जॾहिं ॿ मोमिन पाण में मिलनि था ऐं मुसाफ़ो कनि था त अल्लाह तबारक व ताला उन ॿिनि मोमिननि जो मुसाफ़ो पंहिंजी रिज़ा सां क़बूल करे थो. ऐं व तसाक़ुतत अनहुमज़ ज़ुनूब, ऐं उन्हनि ॿिनि मोमिननि जा गुनाह बि अल्लाह तबारक व ताला माफ़ करे थो. कमा यतसाक़तुल वर्क़ु मिन शजर, अहिड़े तरीक़े सां उन्हनि ॿिन्हिनि शख़्सनि जा गुनाह माफ़ थी वञनि था जहिड़े तरीक़े सां तेज़ हवा में सुकल वण जा पन किरी पवंदा आहिनि. हिन रवायत मां साबित थियो त पहिरियों फ़ाइदो जेको मुसाफ़े करण जो आहे शरीयत इस्लाम में, उहो फ़ाइदो इहो आहे त मुसाफ़े करण सां हिकु त अल्लाह तबारक व ताला राज़ी थिए थो. ॿियो फ़ाइदो इहो आहे त जेको शख़्स जॾहिं बि कंहिं मोमिन भाउ सां, कंहिं मुस्लमान भाउ सां मुसाफ़ो करे थो त उन्हनि शख़्सनि जा गुनाह बि माफ़ थी वञनि था. हिन हिकु रवायत मां ॿ फ़ाइदा असांजे लाइ बयानु थियल आहिनि ऐं ॿ फ़ाइदा ज़ाहिर थिया त मुसाफ़ो करणु हिकु मामूली शइ न आहे. मुसाफ़े करण सां हिकु त अल्लाह जी ज़ात राज़ी थिए थी ऐं ॿियो फ़ाइदो इहो आहे त हिननि शख़्सनि जा गुनाह बि माफ़ थियनि था. असां हाणे हलंदासीं बानीअ शरीयत हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जी सीरत ते असां नज़र कंदासीं त आया मुसाफ़े जी हेतिरी फ़ज़ीलत रवायत में बयानु कई वई आहे. छा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि कंहिं शख़्स सां ऐं जॾहिं माण्हुनि सां मिलंदा हुया मुसाफ़ो कंदा हुया या मुसाफ़ो न कंदा हुया? त रवायत में आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि कंहिं शख़्स सां मुसाफ़ो कंदा हुया उन वक़्तु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख़्स खे पंहिंजो हथु ॾींदा हुया मुसाफ़े जे लाइ. ऐं नबी जो इहो अख़लाक़ रहियो हुयो, जेसीं ताईं हू शख़्स नबी जे हथ खां हथु पंहिंजो जुदा न कंदो हुयो ओसीं ताईं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथु जुदा न कंदा हुया. हथु जुदा इन जे करे न कंदा हुया जो पहिरीं रवायत बि साबित कयो त जीअं ॿ मोमिन पाण में मिलनि था, मुस्लमान भाइर पाण में मिलनि था त इन मुसाफ़े जे ज़रिए सां हिकु त ख़ुदा जी ज़ात राज़ी थिए थी, ॿियो उन्हनि ॿिनि शख़्सनि जा गुनाह माफ़ थींदा. ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत लिल आलमीन थी करे हिन उम्मत लाइ आयो. नबी अकरम चाहींदो हुयो जेतिरी देरि मुंहिंजो हथु हिन शख़्स जे हथ सां मिलियलु हुजे त हिकु त हिन शख़्स ते ख़ुदा जी रहमत नाज़िल थींदी रहंदी, ॿियो त हिन शख़्स ते ख़ुदा राज़ी थींदो, टियों फ़ाइदो इहो त हिन शख़्स जा गुनाह बि माफ़ थींदा. इन वजह जे करे नबी अकरम पंहिंजो हथु हुन जे शख़्स जे हथ खां जुदा न कंदा हुया. हिन हिकु रवायत में आहे, मौला फरमाए थो त ख़ुदावंद ताला उन्हनि शख़्सनि ते जेके शख़्स मुसाफ़ो कनि था उन्हनि ते पंहिंजी रहमत नाज़िल करे थो. इन रहमत खे ॾिसी करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे
अखलाक जे मुताबिक़ ऐं पंहिंजी सीरत जे मुताबिक़ नबी अकरम जॾहिं बि कंहिं शख़्स खे हथु ॾींदा हुया त पंहिंजो हथु उन शख़्स जे हथ खां जुदा न कंदा हुया, एसी ताईं हू पाण हू शख़्स पंहिंजो हथु जुदा करे। मोमिन किराम, ही हुयो फ़ाइदो ऐं अहमियत ऐं फज़ीलत हदीस रवायत में जेके असां 3 फ़ाइदा ज़िक्र कया। पहिरियों फ़ाइदो त अल्लाह तबारक व तआला राज़ी थिए थो। ॿियो फ़ाइदो त अल्लाह तबारक व तआला हिन 2 शख़्सनि जा गुनाह बि माफ़ु करे थो। टियों फ़ाइदो इहो त ख़ुदा जी रहमत जो सबबु बणिजे थो मुसाफ़ो करणु। हाणे हिते हिकु सवाल पैदा थिए थो, उहो सवाल ही आहे, जीअं अमूमन सवाल कयो वेंदो आहे त आया नमाज़ खां बाद में मोमिन जेको पाण में मुसाफ़ो कनि था, आया इहो मुसाफ़ो जाइज़ आहे या जाइज़ न आहे, या इन मुसाफ़े जी शरीयत मुक़दसा में छा हैसियत आहे। इन सवाल जो जवाबु जॾहिं आयतुल्ला अबुल क़ासिम खोई क़ुद्दस सिरहू जेको नजफ़ अशरफ जे हौज़त इल्मिया जो ज़ईम थी गुज़रियो हुयो, उन खां जॾहिं सवाल कयो वियो त साईं जिन फरमायो त नमाज़ खां बाद में मुसाफ़ो करणु बेहद ज़ात ही व बेनफ़्स ही मुस्तहब अमल आहे। अगरि अचे नमाज़ खां बाद में मुसाफ़ो करणु तहक़ीबात नमाज़ मां शुमार नथो कयो वञे, लेकिन उन जे बावजूद बि मुसाफ़ो हिकु बेहद ज़ात ही व बेनफ़्स ही मुस्तहब अमल आहे ऐं उन अमल खे तव्हां हर वक़्तु करे सघो था। यानी इन मां साबित थियो त आयतुल्ला खोई इहो चवणु चाहे पियो त अगरि अवाम नमाज़ खां बाद में जेको मुसाफ़ो करे पई, उहो मुसाफ़ो मुस्तहब आहे ऐं हर वक़्तु असां मुसाफ़ो करे सघूं था। ऐं हदीस रवायत असां पहिरियां बयानु करे चुकासीं त मुसाफ़े करण जा 3 फ़ाइदा आहिनि। हिकु त ख़ुदा राज़ी थिए थो, ॿियो फ़ाइदो इहो आहे त अल्लाह तबारक व तआला मुसाफ़े करण वारे शख़्सनि जा गुनाह बि माफ़ु करे छॾे थो। टियों फ़ाइदो आहे त ख़ुदा जी रहमत जो सबबु बणिजे थो, ख़ुदा उन ते पंहिंजी रहमत नाज़िल करे थो। वमा अलैना इल्लल बलाग।